हेलीकॉप्टर साने में पाक फौज जे शहीदनि खिलाफ़ सोशल मीडिया ते मुहिम हलाईंदड़ समूरनि किरदारनि जी गिरफ़्तारी जो फ़ैसिलो। जांच कंदड़ ज़रियनि जो चवणु आहे त कुझु मुहिम हलाईंदड़नि खां जांच करे संदनि सरपरस्तनि खे बि कानून जे कटहरे में आंदो वेंदो। वफ़ाक़ी काबीना जे इजलास में पाक फौज खिलाफ़ सोशल मीडिया ते मुहिम जी जांच में अॻु भराई बाबति ब्रीफिंग। जांच मूजिबि नाकारी मुहिम में कुझु भारतीय अकाउंट्स बि इस्तेमालु कया विया। वफ़ाक़ी काबीना माहौलियाती तब्दीली जे असरनि खे मुंहुं ॾियणु ऐं बचाव बाबति कमेटी जोड़े वरिती। 35 दवाउनि जे अघनि में वाध जी समरी रद्द। घरू विज़ारत जी सिफ़ारिश ते ECL मां 22 नाला कढण जी मंज़ूरी। हुकूमत जी ॿिनि अहम इतिहादी पार्टीज़ पेट्रोल जे अघनि में वाध खे रद्द करे छॾियो। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी इतिहादनि सां मुशावरत न करण जी शिकायत कंदे चयो आहे त अहिड़नि फ़ैसिलनि ते लाज़मी मुशावरत करणु घुरिजे। असां सभु अवाम खे रिलीफ ॾियण लाइ हुकूमत में शामिल थिया आहियूं। जल्द वज़ीर आज़म सां मुलाक़ात में मुआशी टीम ते ॻाल्हायो वेंदो। MQM वज़ीर आज़म खां नज़रसानी जो मुतालबो कंदे चयो आहे त आलमी मंडी में तेल सस्तो थियण बावजूदि हिते अघु वधाइण सम्झ खां ॿाहिरि आहे। पेट्रोल महांगो थियण सां महांगाई बि वधंदी। मूं ईअं न चयो हो त पेट्रोल जा अघ न वधंदा। मूं चयो हो त तेल ते टैक्स न लॻंदो। नाणे वारे वज़ीर मिफ्ता इस्माइल वज़ाहत कंदे चयो आहे त हुकूमत जे हर फ़ैसिले जो ज़िम्मेवार आहियां। वफ़ाक़ी सरकार वधीक ॾुखिया फ़ैसिला कंदी। इन्हनि फ़ैसिलनि पोयां आऊं बीठल हूंदुसि। मिफ्ता इस्माइल चयो त आसिफ ज़रदारी जी राय जो एहतराम करियां थो। साणुसि मिली वज़ाहत कंदुसि। ओगरा फार्मूले तहत तेल जे अघनि में वाध कंदी आहे। डॉलर कंट्रोल में अची रहियो आहे। हलंदड़ महीने IMF जे इजलास बाद कर्ज़ जा फ़ैसिला मिली वेंदा। पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वाध ते वॾो मियां नंढे मियां सां कावड़जी पियो। नवाज़ शरीफ़ अघनि में वाध जी मुखालफ़त कंदे इजलास अध में छॾे हलियो वियो। अवाम ते वधीक हिकु रुपयो बि ॿार विझण जी मुखालफ़त। नवाज़ लीग जी मरकज़ी नाइब सदर मरियम नवाज़ बि पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वाध खे रद्द कंदे चयो आहे त आऊं अवाम सां गॾु आहियां। हुकूमती फ़ैसिले जी हिमायत नथी करे सघां। PTI पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वाध ते नवाज़ शरीफ़ ऐं मरियम नवाज़ जे मौक़िफ़ खे नूरा कुश्ती करार ॾेई छॾियो। श्री मज़ारी चयो आहे त हिक पासे अवाम ते ॿीहर पेट्रोल बम किरायो वियो आहे त ॿिए पासे मरियम नवाज़ फ़ैसिले जी मुखालफ़त करे थी। इहा नूरा कुश्ती हाणे बंदि थियणु घुरिजे। इम्पोर्टेड हुकूमत जी सपोर्ट कंदड़ ॾिसनि त मुल्क खे किथे पहुचाए चुका आहिनि। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस दौरान श्री मज़ारी जो त अमेरिकी सफ़ीर सूबाई हुकूमत सां मिले थो त को मसइलो नाहे। अमरीकी सफ़ीर कहिड़े मुआहिदे तहत हसास एरिया जा दौरा पियो करे। PTI जी हुकूमत में वज़ीर आज़म सां को बि सफ़ीर न मिलंदो हो। इस्लामाबाद हाई कोर्ट बंदिश पियल फंड्स बाबति इलेक्शन कमीशन जे फ़ैसिले ख़िलाफ़ दरख़्वास्त ॿुधणी लाइ लार्जर बेंच जोड़े छॾी। PTI इलेक्शन कमीशन जे फ़ैसिले ख़िलाफ़ अदालत में दरख़्वास्त दाख़िल कई हुई। ॿुधणी दौरान जस्टिस आमिर फारूक चयो आहे त लार्जर बेंच 18 अगस्त ते दरख़्वास्त ॿुधणी कंदी। सिंध में गजगोड़ सां जारी बरसाति राङा करे छॾिया। विझ किरण सूदो मुख़्तलिफ़ हादसनि ऐं वाक़िअनि में 2 भाइरनि सूदो 6 ॼणा फौत। वॻण वेझो बनीअ ते वेठल ॻोठाणनि मथां विझ किरी पई। 2 भाइरनि सूदो 3 ॼणा अजल जो शिकार। फौतनि में मोहम्मद अमीन संदसि भाउ मोहम्मद ख़ान ऐं इसहाक विको शामिल। ॾाहिरी लॻ विझ किरण सबबि 7 बकरियूं मरी वयूं। सालेपट भरिसां घर जी भित किरण सबबि 2 ॿार अली मदद ऐं नीगरी जन्नत मुक्ति दबजी फौत। शहदादकोट में गजगोड़ सां बरसाति दौरान 2 घर ड्रही पिया। भांसईदाबाद भरिसां बरसाति दौरान घर जी छत किरण सबबि नौजवान साईंदाद शेख दबजी फौत। कराची, हैदराबाद, लाड़काणो, दादू, बदीन, टंडोजाम ऐं नौशरो फिरोज़ में तेज़ वसकारो। रस्ता ऐं घिटियूं तलाउ में तब्दील।
घरनि ऐं सरकारी इमारतुनि में पाणी बीठल, बिजली ऐं मवासिलाती निज़ाम दरहम बरहम। अलाए छो वॾे वज़ीर खे सिंधी अदबी बोर्ड नज़र ई नथो अचे। सरदार शाह बोर्ड जी मालिकी करण बदिरां कमकार में रुखनो विझे थो। सिंधी अदबी बोर्ड जे चेयरमैन मखदूम सईदुज़्ज़मान चयो आहे त बजट में बोर्ड खे ईअं नज़रअंदाज़ कयो वियो ॼण हुकूमत जे मातहत इदारो न हुजे। अफ़सोस जो वॾो वज़ीर ऐं सक़ाफ़त वारो वज़ीर इदारे लाइ ॾुखियाइयूं पैदा करे रहिया आहिनि। सरदार शाह इदारे जी मालिकी नथो करे त रंडकूं पैदा न करे। मौजूदा ग्रांट जो वॾो हिसो पघार ऐं पेंशन ते ख़र्च थी वञे थो। पैसा घटि हुजण सबबि किताब छपाइण में परेशानी थी रही आहे। रोड़ी भरिसां केपी खां कराची वेंदड़ मुसाफ़िर कोच कल्टी थियण जे नतीजे में 8 ॼणा फौत, केतिरा ई मुसाफ़िर ज़ख़्मी। अखियुनि ॾिठनि शाहिदनि जो चवणु आहे त ड्राइवर खे निंड जो झूठो अचण सबबि कोच कंट्रोल मां निकिरी वई। इतला मिलण ते पुलिस ऐं रेस्क्यू टीमूं हादसे वारे हंधि पहुतियूं। फौतनि जा लाश ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। पटनी थाणे जे हद में बदनसीब कोच सां हादसो पेश आयो। बहावलपुर भरिसां कराची वेंदड़ मुसाफ़िर कोच खे टैंकर सां टक्कर बाद बाहि विकोड़े वई। औरतुनि ऐं ॿारनि सूधो 20 मुसाफ़िर सड़ी अजल जो शिकार। लाहौर खां कराची वेंदड़ बदनसीब कोच सां मोटरवे M5 ते हादसो पेश आयो। मोटरवे तर्जुमान जो चवणु आहे त टक्कर सबबि मुसाफ़िर कोच ऐं ऑयल टैंकर खे बाहि विकोड़े वई। सड़ी वियल बस मां मुसाफ़िरनि जा लाश ॿाहिरि कढिया विया। सड़ी ज़ख़्मी थियल 9 मुसाफ़िर भरपासे जी अस्पतालुनि में मुंतक़िल। स्लीपर बस गुज़िर राति 9 वॻे लाहौर खां कराची रवानी थी हुई। हादसे सबबि मोटरवे M5 कलाकनि ताईं बंदि रहियो। सकरन भरिसां जवाबदार पंहिंजी ज़ाल खे घुटा ॾेई क़त्ल करे छॾियो। कचे जे इलाइक़े में जवाबदार वसायो शहर पंहिंजी ज़ाल ज़हरा खे क़त्ल करण बाद फरार। पुलिस नारी जो लाश पोस्टमार्टम बाद वारसनि हवाले करे छॾियो। मक़तूलनि जे वारसनि चयो आहे त ज़हरा जे क़त्ल में मुड़ुस ऐं ॾेर मुलविस आहिनि। उहे मथसि बिना जवाज़ तशद्दुद कंदा हुआ। जवाबदारनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ कयो वञे। पुलिस तरफ़ां जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ छापनि जी दावा। सिंध के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसातुनि दौरान गैस्ट्रो जे वबा वधी वई। नौशरफ फिरोज़ी अस्पताल में ठारूशा वासण नीगरी रेशमा सोलंकी गैस्ट्रो विगे दम ॾेई छॾियो। ठिकराठो में नीगरी रशीदा सोलंकी गैस्ट्रो विगे फौत। खैरपुर में 24 कलाकनि दौरान गैस्ट्रो जा वधीक 88 मरीज़ अस्पताल भेड़ा। अस्पताल में बेड्स ऐं तिबी सहूलियतुनि जी खोट जुदा हूं। सिहत खाते खां गैस्ट्रो वबा ते कंट्रोल लाइ हंगामी उपाउ वठण जो मुतालबो।